IBA सखर में वीडियो स्कैंडल में मुतासिर नारी बख्तावर सूमरो SSP इरफान समे ऐं IBA इंतज़ामिया बाबत नवा इंकशाफ़ करे छॾिया आहिनि। बख्तावर सूमरो मूजिब SSP इरफान समे IBA इंतज़ामिया जी वंगार वहंदे हिरासां कयो ऐं धमकियूं ॾेई बयान रिकॉर्ड करायो। IBA सखर कूड़ी वीडियो रिकॉर्डिंग जो जवाज़ ॼाणाए नौकरीअ मां बरतरफ़ कयो ऐं डिग्री रोके छॾी। वाइस चांसलर कमेटी खे जांच जो हुकुम ॾिनो। इहा कमेटी वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां सवाइ गैरकानूनी तौर ते ठाही वई। यूनिवर्सिटी में मूंखे 3 ॾींहं यरगमाल बणायो वियो। मुतासिर नारीअ मूजिब मूं अदालत में केस दाख़िल करायो त इंतज़ामिया मूं मथां 50 करोड़ रुपया ॾंड जो कूड़ो केस दाख़िल करायो। हाणे जज जहांगीर भयो रिमार्क्स में चयो त मां बेगुनाह आहियां ऐं इंतज़ामिया जा सभु दलील कूड़ा साबित थिया आहिनि। मुंहिंजो नालो बख्तावर सूमरो आहे। 2021 में सोशल मीडिया ते सखर IBA यूनिवर्सिटी वीडियो स्कैंडल वायरल थियो हुयो ऐं उन खां पोइ इहो केस इहो मैटर कोर्ट्स में हलंदो रहियो ऐं मुंहिंजे मथां 50 करोड़ जो केस फाइल कयो वियो यूनिवर्सिटी ऐं यूनिवर्सिटी मैनेजमेंट जी तरफ़ां, जंहिंजो हाणे फाइनली फ़ैसिलो अची वियो आहे जेको मुंहिंजे हक़ में आहे, जंहिंमें अदालत साबित करे छॾियो आहे कि छोकिरी जेके बि एलिगेशन्स हुआ उहे सभु सच हुआ, बल्कि उहो सच आहे, उहे इल्ज़ाम न आहिनि। ऐं उन्हनि खे इहो चयो वियो कि तव्हां बिल्कुलु बि साबित न करे सघिया आहियो कि उन न्याणी जेको आहे पंहिंजा मुफ़ादात पूरा करण लाइ कयो हुयो या यूनिवर्सिटी खे डिफेम करण लाइ कयो हुयो। ऐं उन खां अलावा उन्हनि जो केस खे डिसमिस कयो वियो ऐं फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में ॾिनो वियो। बख्तावर सूमरो घुर कई त नए वाइस चांसलर का बि इंसाफ़ जी ख़ातिरी नाहे कराई। इंतज़ामिया डिग्री नाहे ॾेई रही, उबतो हिरासां कयो पियो वञे। जुडिशल कमीशन वेहारे जांच कराई वञे ऐं मुलविस अॻूणे VC ऐं ॿियनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।